मेहरबानी करे तहां पंहिंजी औलाद ते तवज्जो ॾियो, छोकरनि जी सोहबत ते नज़र रखो। अगर छोकरा तहांजा ग़लत सोहबत में अची विया तहांजे लाइ भी तकलीफ़ थींदी ऐं तहांजे पाड़े वारनि जे लाइ भी तकलीफ़ थींदी। तंहिंजे करे छोकरनि ते पंहिंजे नज़र रखो, पंहिंजी न्याणियुनि सां कुर्ब ऐं मोहब्बत सां हलो। छोकरियुनि जी तालीम ते तव्हां तवज्जो ॾियो। इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे, असांजो फ़र्ज़ु आहे जो पंहिंजी औलाद खे चङी तरबियत ॾियूं, जेतिरो थी सघे थो पढ़ाए सघूं। हे फ़र्ज़ु आहे असां ते। उन खां पोइ जॾहिं ॿार वॾा था थी वञनि पोइ उन्हनि जी पंहिंजी क़िस्मत आहे। असां पीउ माउ जो कमु इहो आहे जो ॿारनि खे टाइम ॾियूं, ॿारनि खे तवज्जो ॾियूं, ॿारनि खे गौर सां ॿुधूं, बजाए धड़को ॾियूं या उन्हनि खे कुटियूं। इहो ग़लति आहे। प्यार मोहब्बत सां थींदो